13 सालन जो मूंखे यकीन करे मुंहिंजो बचिड़ो वराइजो मूंखे वराइजो मूंखे मुंहिंजो नंढड़ो अपील थी कयां सभिनी ससुरनि सां छा थींदा पीउ हिस्सा पीउ इहो पढ़ंदा त उनखे ज़ोरी मुस्लमान कयो माउ पीउ खे राज़ी कयो अथनि त हीअ मुस्लमान थिया न अचो ॾिसो को इंसाफ कोन्हे सिंध में मुसलसल सिंधी हिंदुनि लाइ धरती तंग कई पई वञे। कॾहिं उन्हनि जा मासूम गुलनि जहिड़ा ॿार दाड़े नथा अगवा कराया वञनि था त कॾहिं उन्हनि खे कारोबार करण ते फुरूं ऐं अगवा वारनि वारदातुनि में क़तल कराए वञे थो त वरी कॾहिं उन्हनि जे नियाणियुनि जी जबरी मज़हब तब्दील कराए उन्हनि खां नियाणियूं खसियूं वञनि थियूं। करे मुंहिंजी नियाणियूं मूंखे वराए ॾियो मुंहिंजे पलां बि अथव मुंहिंजी नियाणियूं आहिनि कर क़ुरान खणी विया मुंहिंजी नियाणियुनि खे बरकलायो अथसि अलाह छा को मूंखे कीअं बि करे बिलाल बुटा मूंखे कीअं बि करे मुंहिंजी नियाणियूं वराए ॾियो मूं सभु सदर तव्हांखे पहिरीं थी पवां अपील थी कयां मुंहिंजी नियाणियूं वराए ॾियो कर क़ुरान खणी वियो आहे मूंखे अलाए किथां खणी वियो आहे असांखे ख़बर ई कोन्हे किथां खणी वियो आहे असांखे कीअं बि करे असांखे मोटाए ॾियो नियाणियूं असांखे कीअं बि करे मोटाए ॾियो त पोइ उन्हनि सभिनी सुरताल खे मोह ॾींदे हू पंहिंजी ई धरतीअ तां धिकारिया वञनि था। शहदादपुर वाक़ियो बि का नई सूरताल न आहे त चइजे इहो नियाणी जी जबरी मज़हब तब्दीली वारो वाक़ियो पहिरियों चकर थियो हुजे। उनखां अॻु में लातादाद सिंधी नियाणियुनि जो जबरी मज़हब तब्दील कयो वियो आहे। ॾहकी शहर मां रीना रवीना वारो वाक़ियो बि साॻी सूरताल जो अक्स आहे। उन्हनि खे ॾहकीअ मां अगवा करण बाद लाहौर कोर्ट में मज़हब तब्दील करायो वियो। शहदादपुर में टिनी नियाणियुनि ऐं हिकु ॿार खे अगवा करे कराची में हुनजो मज़हब तब्दील करायो वियो। बाद में हुनजो मज़हब तब्दील करण वारी वीडियोज़ बुरके में जारी कई वञनि थियूं त असां इस्लाम क़बूल करे छॾियो आहे। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम जिया है। मेरी 2 बहनें जिनमें से एक का नाम दिया है, दूसरी का नाम दिशा है और हमारा एक कज़न जिसका नाम हरजीत कुमार है। हमने अपनी रज़ा और खुशी के साथ इस्लाम कबूल किया है और अपनी रज़ा और खुशी के साथ घर से भागे हैं। जॾहिं त हुननि जा वारस तड़पड़े प्रेस क्लबनि ऐं अदालत सगोरी ताईं पहुचनि था त साण इंसाफ़ थींदो, पर हिन मुल्क में इंसाफ़ न मिलियो आहे, न ई मिली सघंदो। हाँ निकिरी वही यार। राफ़े मूंखे इहो ॿुधायो तव्हां स्टेटमेंट कहिड़ो ॾिनो बयान छा ॾिनो अथव कोर्ट में? स्टेटमेंट असां बयान इहो ॾिनो त असांखे का ज़बरदस्ती कान्हे, कंहिं असांखे किडनैप कोन कयो आहे। FIR जेकी बि निकिती आहे हर शइ बिल्कुलु कूड़ आहे। जी आपका सवाल ये है कि क्या ये बच्चे मेरे स्कूल में पढ़ते हैं कि नहीं? ये मेरे स्कूल में नहीं पढ़ते, ये मेरे साबिका स्टूडेंट्स हैं। अब इनमें से जो बच्चे हैं तकरीबन कोई 8 साल पहले छोड़ के गया, कोई 4 साल पहले छोड़ के गया, कोई 3 साल पहले छोड़ के गया। ये मेरे एक्स स्टूडेंट्स हैं, ये मेरे करंट स्टूडेंट्स नहीं हैं। इन बच्चों को छोड़ते हुए 3 साल 4 साल 5 साल हो गए हैं। अब ये बच्चे यूनिवर्सिटी में पढ़ रहे हैं। अब वहाँ पर वो क्या कर रहे हैं, किसके जो है ज़ेर असर है, इसका मुझे कोई इल्म ही नहीं है। मुझे कुछ पता ही नहीं था कि क्या हो क्या नहीं। जी ये मेरी एक कैरेक्टर असैसिनेशन हुई है। मुझे शहदादपुर में 25 साल हो गए पढ़ाते हुए और अल्हम्दुलिल्लाह मेरे स्कूल में मुसलमान बच्चों से ज़्यादा हिंदू बच्चे हैं। स्कूल जी और में मज़हब चेंज करायो स्कूल छा थियो शागिर्द छा थींदो आहे मास्टर छा थींदा आहिनि पीउ हिस्सा पीउ इहो पढ़ंदा त उनखे ज़ोरी मुस्लमान कयो पंहिंजे इस्लाम में इहो थो चए मुर्शिदा खे माउ पीउ खे राज़ी कयो अथनि त हीअ मुस्लमान थिया न अचो ॾिसो छा थियो आहे अॼु असां जेको आहे सो हिन केस में अफेयर थियासीं शहदादपुर वारे। मूं चयो त तमामु घणा दोस्त हिन लाइ तो दोस्तनि जो ख़्यालु आहे त असां उन्हनि खे ॿुधायूं त थियो छा आहे या केस जी अपडेट छा आहे, उन हवाले सां मुंहिंजो दोस्तनि खे ॿुधायूं। असांजो पहिरियों त चवणु इहो हो त जेकॾहिं जेका FIR लॉन्च थियल आहे उन में कम अज़ कम
जेका लीगल पोज़ीशन आहे उहा बि आहे त एॾे प्रेशर में एॾी पुलिस उन्हनि खे वठी अचे त अहिड़े प्रेशर्स में क़ाबिल स्टेटमेंट न थींदी आहे ऐं स्टेटमेंट थियण बि न घुरिजे। सम्झूं था त उहो जेको आहे सो ज़ाहिर आहे हिकिड़ो समाज जो प्रेशर हूंदो आहे, उहो ज़ाहिरनि खणी नज़र न अचे पर ईंदो आहे त उनखे जेको लॉ जे अंदरि रिफ्रेश थियण जो कॉन्सेप्ट बि आहे, रिफ्रेश उन जो बि इहो ई सबबु आहे त उन में उनखे एतिरो टाइम ॾिनो वञे त जीअं उहो पंहिंजी फ्री विल फ्री कंसेंट सां पंहिंजी स्टेटमेंट ॾेई सघे। त उन लाइ असांजो चवणो हो त हिन में जेको आहे सो फ़िलहालु कंहिं भला सेफ कस्टडी में उन्हनि खे एटलीस्ट रखियो वञे, जीअं उन्हनि जी कस्टडी अचे त उहा सेफ कस्टडी मां अचे ऐं इंडिपेंडेंट इदारे जे तरफ़ खां अचे ऐं ताकी उन्हनि जी स्टेटमेंट फ्री फेयर ऐं जेको आहे सो विथ फ्री कंसेंट हुजे। बहरहाल 164 जी स्टेटमेंट जज साहब जो पंहिंजो ओपिनियन आहे उन्हनि जे मुताबिक़ थियणु घुरिजे ऐं उन 164 जी स्टेटमेंट रिकॉर्ड कई। हुनखां पोइ असांजो ॿियो कंट्रीब्यूशन इहो हो त जेकॾहिं 164 जी स्टेटमेंट थी बि आहे त जेके अक्यूज़ड आहिनि उहे फिलफोर उन्हनि खे जेको आहे सो डिस्चार्ज नथो करे सघिजे केस मां, इन करे डिस्चार्ज नथो करे सघिजे छो जो असां वटि हिकिड़ा त पुलिस पेपर आहिनि कोन। ॿियो जेको मुशीरनामो आयो आहे उहो ख़ुदि एॾो मैनेज्ड आयो आहे, उन मुशीरनामे में लिखियो पियो आहे त जेको आहे सो असां वॉलंटरी पंहिंजे तौर ते कोर्ट में पेश था थियूं, पंहिंजे कोर्ट ते पेश था थी वियो त पोइ सॼी राति तव्हां किथे हो ऐं उहा नफ़री किथे हुई ऐं हेॾियूं सारियूं ॻाल्हियूं जेके बि थियूं उन्हनि जे बारे में छा आहे त असां सम्झूं था त उहा कस्टडी त ज़ाहिर आहे पुलिस खणी आई ऐं एतिरी पुलिस उहा बि तमामु अलाए केतिरियूं गाॾियूं उन में शामिल हुयूं, हिकिड़ी शइ यादि थी वई। ऐं उन हवाले सां असां चऊं था असांखे टाइम घुरिजे ऐं तौसीफ़ जो बि इहो चवणो, रमेश जो बि इहो चवणो, असांजो बि चवणु इहो हो त उन में असांखे टाइम घुरिजे। टाइम जेसीं ताईं असांखे न मिलंदो त हाउ वी विल बी एबल टू सेटिस्फाई द ऑनरेबल कोर्ट विद द जजमेंट्स एंड डिसाइडेड केसिस जेको केस लॉ मौजूदु आहे, हिकिड़ी शइ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त कस्टडी जे हवाले सां ॿ जेके आहिनि उहे त प्रीमेच्योर आहिनि। प्रीमेच्योर जेको आहे कस्टडी में ॿ सूरत हाल आहिनि, हिकिड़ो रिलीजन कंहिं मज़हब में जेका कन्वर्जन थिए थी त उन में सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जूं जजमेंटूं आहिनि त का बि कन्वर्जन जेका आहे उहा प्रीमेच्योर को बि माण्हू हूंदो जेको मेच्योर न हूंदो, 18 सालनि ताईं न हूंदो, उन जी वली जी कंसर्न खां सवाइ उहा नथी थी सघे, यानी माउ पीउ जी इजाज़त उन में हुजणु ज़रूरी आहे। ऐं माउ पीउ जी इजाज़त न आहे त उहो उनखे इंग्लिश में चइबो आहे लेकिंग द कैपेसिटी एज फॉर टेकिंग द डिसीजन, त उहो डिसीजन नथो खणी सघे उसी ताईं जेसि ताईं लेकिंग जी आहे। ॿी सूरत हाल इहा आहे त भला जेकॾहिं हिननि जे मुताबिक़ भला ॿ छोकिरियूं जेकॾहिं सपोज़ करियो एट द एंड दैट शुड बी कंसीडर के भई जेको चवनि था त हीउ जेको आहे सो ॿ छोकिरियूं मुसलमान थी वियूं थियो तॾहिं बि उन्हनि ते मुसलमानी कानून जेकॾहिं लागू कयो वञे हुननि जी स्टेटमेंट मुताबिक़, तॾहिं बि उहे मुहरम ऐं नामुहरम वारे हुन कॉन्सेप्ट जे करे उहे हुननि सां कीअं रही सघनि, जेके स्ट्रेंजर आहिनि उहे बि नथियूं रही सघनि हुन सां गॾु। उन्हनि जी कस्टडी फिलफोर जेका हवाले थियणु घुरिजे उहा तक़रीबन माइटनि जे हवाले थियणु घुरिजे। असांजो इहो मौक़िफ़ आहे, मैटर सब जुडिस आहे ऐं फ़ैसिलो अञा अचिणो आहे, पर आउं सम्झां थो जे थिन लाइन में या जेकॾहिं थुले लेखे ॻाल्हियूं कजनि त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अहिड़नि केसनि में 164 जी स्टेटमेंट तुर्त वठणु ऐं सम्झां थो उन खे थोरो स्पेस ॾिजे जीअं फ्री कंसेंट अचे, हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त को बि माण्हू जेको मेच्योर माण्हू कोन्हे, वधीक तालीम सां घुरा ॿुधाईंदा, जेके जूरिस्ट आहिनि उहे ॿुधाईंदा, पर जेको असां जजमेंट्स वग़ैरह पढ़ियूं आहिनि विदाउट द कंसेंट ऑफ द पेरेंट्स, जेको मेच्योर न आहे उहो दैट कैन नॉट बी कन्वर्टेड इन टू एनी अदर रिलीजन, त उहे जेसीं ताईं मेच्योरिटी अटेंड करे। बाक़ी जेके मेच्योर आहिनि उहे बि जेकॾहिं इस्लाम जे उन मज़हब में अची विया आहिनि त इस्लाम क़बूल कयो आहे त पोइ इस्लामिक लॉ मुताबिक़ त बि उहे नामहरम या स्ट्रेंजर सां गॾु नथी रही सघनि एज पर दी कॉन्सेप्ट ऑफ द लॉ। असां सॼो केस आर्ग्यू कयो आहे मूं
ऐं इंशाअल्लाह ताला असां भले जी होप रखूं था। असां चऊं था त इन संद में असांजी संद में जेके बि हिंदू कम्यूनिटी सां तालुक़ रखंदड़ असांजा भाउर मौजूद आहिनि उन्हनि खे हिकिड़ो अहसासु माना ॾियारणु ज़रूरी आहे त यू आर सेफ एंड सिक्योर्ड विद अस। असां तव्हांजा वकील आहियूं, तव्हांजे पारां बीहंदासीं, तव्हांजे पारां ॻाल्हाईंदासीं। जेको कानून असांखे कानूननि असां सम्झूं था जेके शयूं बहितर आहिनि या जेके एज़ पर लॉ आहिनि। बाक़ी मज़हब जेके आहिनि उहे आर्टिकल 20 बि चवे थो उहो माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो आहे, पंहिंजो ज़ाती आहे त उहो मज़हबनि ते कीअं अमल करे थो, छा करे थो। ऐं असां सम्झूं था त उहो हर माण्हू उन ते उनखे पाण खे जवाबु ॾियणो आहे। ऐं अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे सभिनी दोस्तनि खे इंशाअल्लाह ताला। मुंहिंजो तव्हां सरकारी